बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ ऐं हमेशह जी नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद इहा ई त तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, पंहिंजनि सां हुजो, हमेशह ख़ुशि हुजो। ऐं जेकॾहिं का तंगी आहे, का बीमारी आहे, कंहिं बि ॻाल्हि में किथे बि तव्हां जेको आहे सो परेशान आहियो, त अलाह तबारक व ताला खां दुआगू आहियूं त रब साईं तव्हांजो सभु परेशानियूं दूरि फ़रमाए। ऐं चयो वेंदो आहे न त ॾींहंनि जो जेको सरदार आहे उहो जुम्मतुल मुबारक आहे। सो अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहं जो सभिनीनि खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। कुल नबियनि जा सरदार हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते खोड़ सारा दुरूद। ऐं अल्लाह तबारक व ताला हिकु ॻाल्हि जेका आहे न उहा असांखे वाज़े सम्झ में अचे थी त जेको दुरूद आहे उहो ज़ाया न थींदो आहे। रब पाक असां सभिनीनि जूं टुटल फुटल सभु इबादतूं क़बूल फ़रमाए। ऐं हूअं बि असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं न एक्सट्रीमिस्ट थियण जी, त उहा ॻाल्हि मूंखे लॻंदो आहे त जॾहिं इंसान जी डेफिनेशन असांजे साम्हूं ईंदी आहे न, त पोइ इहे शयूं सभु असां खां तमामु घणियूं परे थी वेंदियूं आहिनि। सो जिते बि आहे उहो जेको बि अव्हां जो कमकार आहे, हर कंहिंजी ॾिसो इहा कोशिशि हूंदी आहे न त असांजी ज़ात सां ॿिए कंहिंखे नुक़सानु न पहुचणु घुरिजे। सो मूंखे लॻंदो आहे त इहा इंसान जी जेका डेफिनेशन आहे न, उन में इहा शइ ॾाढी हाईलाइटेड हूंदी आहे त असांजी ज़ात मां ॿिए कंहिंखे को बि नुक़सानु न पहुचणु घुरिजे। लतीफ़ सरकार जो रिसालो मां खोलियो वेठी हुअमि त हिकु माना हूअं त पढ़ण में हूअं ई बि सुरूर मिलंदो आहे ऐं सुठो बि लॻंदो आहे। ऐं मूंखे वरी पंहिंजा मतिलबु वालिद साहिब बि चवंदा आहिनि न त तव्हां पढ़ो, ऐं उन्हनि खे बि जॾहिं आउं पढ़ी ॿुधाईंदी आहियां त उन्हनि खे ॾाढो सुठो बि लॻंदो आहे। पाण वरी मूंखे ॾाढे सुठे अंदाज़ में सम्झाए बि रहिया हूंदा आहिनि। हिकिड़ी लाइन मूंखे ॾाढी सुठी लॻी त बिना हुब हबीब जे हर बंदगी बेकार। केॾी ख़ूबसूरत लाइन आहे त बिना हुब माना हबीब जी हुब आहे ई कोन, सिक आहे ई कोन, उहा मोहबत आहे ई कोन, उहा तड़प आहे ई कोन, उहा दिलि में उहा बेचैनी पैदा ई कोन थी थिए त पोइ भले असां हज़ारे सजदा कयूं, कुझु बि करे रहिया हुजूं, पर उहा ॻाल्हि जेका आहे न उहे सभु इबादतूं बेकार हूंदियूं आहिनि। सो राति जॾहिं आउं सुतसि पिए न त इहा शइ मुंहिंजे ज़हन में ई हुई ऐं मूंखे ॾाढी ख़ूबसूरत बि लॻी। ऐं इन जे पोयां मूंखे लॻे थो तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे न फ़लसफ़ो बि मौजूदु आहे जेकॾहिं थोरो सम्झण जी कोशिशि कजे त। सो यस, अॼु जो प्रोग्राम होपफुली त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो। थोरो जेको आहे सो ओवरऑल सिचुएशन जेका हली रही आहे पंजाब में, उनजे बाबति बि ॻाल्हाइणु चाहींदमि। असां रावी जी ॻाल्हि कयूं, सतलज जी ॻाल्हि कयूं, या पोइ असां जेको आहे न सिंधु दरिया जी ॻाल्हि कयूं, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त पाणीअ जो चाढ़ जेको आहे सो उहो असां सभिनीनि जे साम्हूं आहे। ऐं भर वारे मुल्क जी आबी जारियत, पहिरीं पाण आबी इंक्रोचमेंट जी ॻाल्हि कंदा हुआसीं कुझु टाइम पहिरियां, जॾहिं पाण सभु ख़ुशकिसाली खे मुंहुं ॾियूं पिया त आबी इंक्रोचमेंट हुई, पर हींअर आबी जारियत आहे। सो 7 स्पेल ॿुधायो वञे पियो त उहे कंप्लीट थी चुका आहिनि। हीअ 8हों स्पेल आहे। सिंध जी ॻाल्हि कंदासीं त जेको आहे सो जॾहिं पाणी ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि छॾियो वेंदो आहे ऐं सिंधु दरिया जॾहिं असांखे जेको आहे मौजुनि में नज़र ईंदो आहे, हिकु तरफ़ पाण सभु तमामु घणा ख़ुशि बि हूंदा आहियूं, असांजा माण्हू बेहदि ख़ुशि बि हूंदा आहिनि, छो त असांजो जेको गुज़र सफ़र आहे उहो पाणीअ ते ई आहे। पर पाणी जॾहिं पंहिंजी उन पीक पॉइंट खां वधी वेंदो आहे या उनजो ख़तरो हूंदो आहे त पोइ उहा अलार्मिंग सिचुएशन हूंदी आहे। जिते बि हुजो हिफ़ाज़त में हुजो ऐं अलाह साईं खां हमेशह हूअं बि हिफ़ाज़त जी दुआ घुरिजे। रब साईं असां सभिनीनि जी हिफ़ाज़त फ़रमाए। अॼु जो ॾींहुं जुमे जो ॾींहुं ऐं जुमे जे ॾींहं जे हवाले सां इंशाअल्लाह जो प्रोग्राम कंडक्ट कंदासीं। ऐं मां हूअं बि अक्सर इन ॻाल्हि जो ज़िक्र कंदी रही आहियां त जेतिरा बि प्रोग्राम्स थियनि आया उहे हिन मंच ते हुजनि या किथे बि हुजनि, किथे बि जेको आहे सो शामिलु थियण जो मौक़ो मिलंदो आहे। सभु एक्टिविटीज़, सभु प्रोग्राम्स, हर ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, पर हीउ जुमे जो जेको प्रोग्राम हूंदो आहे इहो मूंखे तमामु घणो सुठो लॻंदो आहे। ऐं पूरी जा पूरी महिनत हिन जे पोयां मुर्तज़ा मजबूर साहिब असांजे डायरेक्टर साहिब आहिनि, उन्हनि जी हूंदी आहे त माना पूरे हफ़्ते में जॾहिं प्रोग्राम्स कंडक्ट कजनि था त हिकिड़ो ॾींहुं जुमे जो जेको आहे ख़ासि तौर ते पोइ असां जेको आहे न जुमे जे हिसाब सां ई प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं कोशिशि हूंदी आहे त हीउ प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुची सघे। नाज़रीन, अव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त प्रोग्राम लाइव हली रहियो हूंदो आहे त स्क्रीन ते हेठि नंबर बि हली रहियो हूंदो आहे। सो ज़रूरु उनखे बि डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। तव्हांजूं फ़ोन कॉल्स बि ज़रूरु रिसीव कंदासीं। ऐं फेसबुक जी ऐं यूट्यूब जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि त फेसबुक ते मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां पेज मौजूदु आहे। सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम जेको आहे तव्हां ताईं पहुचंदो आहे। सो उते बि तव्हां लाइक करे सघो था, शेयर करे सघो था, कमेंट्स बि करे सघो था। उन खां अलावा यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। प्रोग्राम रिपीटेशन जेको आहे सो सभु प्रोग्राम रिपीटेशन में तव्हां उते ॾिसी सघो था। एंटरटेनमेंट साइड जा हुजनि या असां न्यूज़ डिपार्टमेंट जी ॻाल्हि करियूं था त उहो बि पेज अलॻि सां मौजूदु आहे, त तव्हां उते वञी करे ॾिसी सघो था ऐं असांजे चैनल खे लाइक करे सघो था, सब्सक्राइब करे सघो था।
ऐं उन खां अलावा जेका सुठी ॻाल्हि हूंदी आहे त हितां खां प्रोग्राम जॾहिं असां लाइव ख़तमु कंदा आहियूं त जल्दी सां प्रोग्राम जेको आहे अपलोड थी वेंदा आहिनि। सो तव्हांजो हमेशह सुठो फीडबैक मिलंदो आहे, उनजे लाइ हमेशह मां शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, अॻियां वधूं था। प्रोग्राम में महिमान मौजूदु आहे वक़ार अहमद अब्बासी। ऐं वक़ार, मां हमेशह चवंदी आहियां त वक़ार जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे। अलाह साईं उनखे आवाज़ जी वॾात ॾिनी आहे ऐं ख़ूबसूरत आवाज़ बि रब जी देन ई आहे। सो जॾहिं बि ख़ूबसूरत आवाज़ माना जेकॾहिं स्पेशली जुमे जे ॾींहं जी ॻाल्हि करियूं, ख़ूबसूरत आवाज़ प्रोग्राम में मौजूदु हुजे थो त ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत गुज़रंदो आहे। मां आयसि जेॾीमहिल उन वक़्तु बि मूं त ऑफ दी कैमरा वक़ार खे चयो त अॼु माना ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो, छो त वक़ार जी ज़ुबानी नातिया कलाम ॿुधंदासीं दिलि जी गहराई सां। तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह, ज़बरदस्त। वक़ार, तव्हांखे ॾिसी ख़ुशी थी आहे ऐं इनशाअल्लाह तव्हां खां ॿुधंदासीं। सो कीअं शुरूआति करियो था? जी बिस्मिल्लाह। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला सल्ले अला मुहम्मद सल्ले अला नबीना हबीब हेड़ो मिलो जो बेमिसाला है कमाला है हबीब हेड़ो मिलो जो बेमिसाला है कमाला है हबीब हेड़ो मिलो जो बेमिसाला है कमाला है उत्तम एहसान कयो रब्बुल जलाला है कमाला है हबीब हेड़ो मिलो जो बेमिसाला है कमाला है सितारा से जो चंद्रवती ज़माने में थी रोशन सितारा से जो चंद्रवती ज़माने में थी रोशन सदा रोशन सदस जलवो जमाला है कमाला है हबीब हेड़ो मिलो जो बेमिसाला है कमाला है लखे कुर्बान कदम तां थियण वारा मगर हिकिड़ो लखे कुर्बान कदम तां थियण वारा मगर हिकिड़ो संदसि आशिक हुजो हबशी बिलाला है कमाला है हबीब हेड़ो मिलो जो बेमिसाला है कमाला है अजब ना है भलायूं तो बे पहजन सां करे हर को
अजब ना है भलायूं थो बे पंहिंजण सां करे हर को परावण ते कंदो भूरल परावण ते कंदो भूरल ई भाला है कमाला है हबीब हेड़ो मिलियो जो बे मिसाला है कमाला है इहा गालिब चैप कया है मिठल मिड़नी जी महशर में इहा गालिब चैप कया है मिठल मिड़नी जी महशर में बिल रखंदो लाखीणो लाज पाला है कमाला है हबीब हेड़ो मिलियो जो बे मिसाला है कमाला है माशाल्लाह तमामु बहितरीन हत्या कलाम ऐं इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो तव्हांजो अंदाज़ नाज़रीन उमेद करियूं था त अव्हांखे बि जेको आहे न हिन तरह जो प्रोग्राम जॾहिं बि कंडक्ट कंदी आहियां त तव्हांजो हिकिड़ो त मूंखे सुठो फीडबैक मिलंदो आहे कॾहिं कॾहिं वकार ईअं थींदो आहे त को प्रोग्राम मिस थी वेंदो आहे न त उहो कमेंट्स अची रहिया हूंदा आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त हिन तरह जो पैटर्न असांजे व्यूवर्स खे ॾाढो पसंदि अचे थो तव्हां खां बि पुछणु चाहींदमि अॼु त मतिलबु हिन तरह जो पैटर्न तव्हांखे कीअं लॻंदो आहे माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ॾाढो दिलि खे सुकून मिलंदो आहे ऐं मुंहिंजा त पेज फॉलो थियल आहिनि मेरा टीवीअ जा जॾहिं बि इहो ॿिया प्रोग्राम थींदा आहिनि ऐं ॿियनि जुमनि ते जंहिं ते पाण जी हाज़िरी न थींदी आहे त वरी ॿिया दोस्त अहबाब जेके नात खान ईंदा आहिनि त उन्हनि जो नातून नए अंदाज़ में महबूबनि जो शान ॿुधी करे ॾाढी दिलि खे ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं सुकून महसूसु थींदो आहे हीउ महीनो बि ॾाढो ख़ूबसूरत जी महीनो जी आहे बिल्कुलु हिन महीने जी त वरी ॻाल्हि ई बि आहे हुजूर माशाल्लाह जी आमद आहे हिन महीने में ऐं नात ख़्वाननि जे लाइ त हीउ महीनो हिकिड़ो कंप्लीट हिकिड़ो पैकेज थिए थो हर मुस्लमान जे लाइ हर उन ज़ात जे लाइ जंहिंजे दिलि में हबीब जी हुब आहे मुहबत आहे हीउ महीनो स्पेशली तव्हांजो कीअं गुज़रे थो हीउ महीनो अलहमदिल्ला ईअं सम्झो पहिरियों तारीख़ुनि खां वठी रबियल अवल जा जेके आहिनि जलसा जेके महफ़िलूं हूंदियूं आहिनि मीलाद शरीफ़ जूं उहे हूंदियूं आहिनि पोइ ईअं हूंदो आहे त थोरो मैनेजमेंट करण में थींदो आहे मसाइलो जीअं हाणे मुंहिंजी यूनिवर्सिटी हले थी सेमेस्टर हले थो त ॿिन्ही शयुनि खे माना कवर करिणो थो पए महफ़िलूं बि उन ई टाइम मीन्स सुबुह जो क्लासिस आहिनि त शाम जो वरी महफ़िल सो इहो सिलसिलो रखिणो पवंदो आहे ऐं इन जे करे मैनेज कराईंदा आहियूं अलहमदिल्ला महबूबनि जो सदको आहे मदीने वारे साईं जे सदके जेको आहे सो जेके मुश्किल कम आहिनि उहे बि आसान थींदा आहिनि अलहमदिल्ला सुभान अल्लाह ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ऐं मां हमेशह चवंदी आहियां इहा बि न सिलेक्टेड कुझु माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे नात ख़्वानी करण जो मौक़ो मिलंदो आहे छो त हर माण्हू खे नथो मिली सघे न इहो पॉसिबल ई न आहे अचो वकार पाण ॻाल्हियूं बि कंदासीं नातिया कलाम बि तव्हां खां ॿुधंदासीं पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक सो नंढिड़ो ब्रेक आहे नाज़रीन ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं अॼु जुमे जो ॾींहुं यकीनन तव्हां सभिनीनि जूं एक्टिविटीज़ बि थोरियूं डिफरेंट हूंदियूं न अॼु जे ॾींहं ते सभिनी में हिकिड़ो स्केड्यूल त पाण खणी हलूं था पर जेको जुमे जो ॾींहुं हूंदो आहे उन ते पाण थोरो सफ़ाई खे बि औरतूं घर में घणो टाइम ॾेई रहियूं हूंदियूं आहिनि मॉर्निंग टाइम में जल्दी जल्दी सां हर शइ खे सेट करणु ऐं हर शइ जेको आहे न प्रॉपर अंदाज़ में रखणु उन खां पोइ जेको आहे सो जुमे जे ॾींहुं तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि मोस्टली घरनि में जेको आहे सो बिरयानी तयारु कई वेंदी आहे जुमे जे ॾींहं ते अलॻि का डिश तयारु कई वेंदी आहे ॿारनि जे लाइ उहो सेटअप ऐं हूंदो आहे इहे सभु शयूं तरबियत में ई शुमारु थींदियूं आहिनि त ॿार बि जेको आहे न दुनियावी तालीम सां गॾोगॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो दीनी तालीम अख़लाक़ियात नॉर्म्स एथिक्स इहे सभु शयूं उतां ई ॿारु सिखी रहियो हूंदो आहे छो त हूअं बि पाण सभु मञंदा आहियूं त पहिरीं जेका दर्सगाह ॿार जी हुजे थी उहो घर ई हुजे थो माउ जी हंज ई हुजे थी उनखां पोइ हुनजो स्कूल ऐं हुनजो जिते हू जेको आहे सो रिलीजियस तालीम हासिलु करणु वञे थो उनखां बाद में मुआशिरो अचे थो त इहे सभु शयूं काउंट थींदियूं आहिनि ग्रूमिंग ॾाढी ज़रूरी आहे जेका घर मां थींदी आहे जेकॾहिं
उन टाइम में लिमिटेड टाइम हुजे त उन टाइम में जेकॾहिं ध्यानु नथो ॾिनो वञे त उहे सभु शयूं जेको आहे न ॾाढियूं हावी थी वेंदियूं आहिनि इंसान जी ज़ात ते। ऐं पोइ ख़बर पवंदी आहे उनजी कम्युनिकेशन मां, उन इंसान जे उथण वेहण मां, त उनजी ग्रूमिंग कोन थियल आहे। ऐं सच में इहो इम्पैक्ट ॾाढो ख़राबु वेंदो आहे, ॾाढो बुरो वेंदो आहे अॻिले माण्हू ताईं। या तव्हां कंहिं ग्रुप में उथो वेहो था त तव्हांजी जेका जॾहिं तव्हां उन शइ में अचो था न, इहा शइ ॾाढी अजीब ऐं ॾाढी ग़लति वे में पोइ माण्हुनि ताईं पहुचंदी आहे। तंहिंजे करे हमेशह हिन मंच ते जॾहिं बि इवन एक्सपर्ट्स सां बि मां जॾहिं बि वेठी आहियां न, त इहो ई चवणु उन्हनि जो बि हूंदो आहे त लिमिटेड एज हूंदी आहे जंहिं एज में पेरेंट्स प्रॉपर ॿार खे टाइम ॾेई सघंदा आहिनि। पोइ डबल जॉब्स ऐं तमामु कमकार जेकॾहिं उन्हनि में इंसानु अची वञे थो ऐं उहा एज गुज़री थी वञे त पोइ चैलेंज हूंदो आहे सॼी ज़िंदगी जे लाइ, माइटनि जे लाइ बि। अॻियां वधूं था, वकार अहमद अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे। वकार, तव्हांखां कुझु ॿुधंदासीं? जी जी सो बिस्मिल्लाह कयो, छा ॿुधायो था? जी जी नात ॿुधायां तव्हांखे महबूब निशान में। जी बिस्मिल्लाह। मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, करने गाहे करम दिलरुबा दिलरुबा, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, रहमते आलमी महजबी नाज़नी, रहमते आलमी महजबी नाज़नी, रहमते आलमी महजबी नाज़नी, तू जो चेहरो हसी वल कमर वनुहा, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, तू शफीउल उम्म तू जमील शियम, तू शफीउल उम्म तू जमील शियम, तू शफीउल उम्म तू जमील शियम, तुझो शान तम खुद कयो आ खुदा, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, जे आया तुझे दर तुझी तन ते नजर, जे आया तुझे दर तुझी तन ते नजर, जे आया तुझे दर तुझी तन ते नजर, तुझी मंजिल मथे हेठे अर्शे उला, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा, अरबी आधार तू मदनी मुख्तार तू, अरबी आधार तू मदनी मुख्तार तू, अरबी आधार तू मदनी मुख्तार तू, सब जो सालार तू मुक़तदा मुहतदा, मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीब खुदा,
करमुल्ला है फ़कीर इश्क जो आयसीर करमुल्ला है फ़कीर इश्क जो आयसीर करमुल्ला है फ़कीर इश्क जो आयसीर मेहर कर उन मथे या शफी उल वरा मुस्तफ़ा मुस्तफ़ा या हबीबे खुदा। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। तमामु ख़ूबसूरत नातिया कलाम ऐं इलाही सुठो। मां हमेशह चवंदी आहियां तव्हांजो आवाज़ु जाम प्यारो जाम सुठो आवाज़ु तव्हांजो। ऐं हूअं बि सिर्फ़ु मां इन तरह आई डोंट थिंक सो द कमेंट ॾींदी हूंदमि तव्हांखे सभु इन तरह ई कमेंट्स मिलंदा हूंदा तव्हांजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे ॾाढो सुठो आहे माशाअल्लाह। अच्छा हिन ॾींहंनि में जीअं तव्हां चयो न थोरो बैलेंस करिणो पवंदो आहे जी 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 त उहो तव्हांजी यूनिवर्सिटी ऐं वरी पोइ मिलाद वग़ैरह जॾहिं अटेंड कयो था त पोइ मैनेज कीअं कंदा आहियो? मैंने जीअं त तक़रीबन असांजो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे मिसाल जे तौरु हिकिड़े प्रोग्राम हाणे लाइन आहे हिकिड़े क़िस्म जीअं सकरंड थियो या मोरो थियो त इहे वरी आउटबैक थी सघे थो राति जे टाइम ते त पोइ कार जे ज़रिए वरी वापसी थींदी आहे ऐं लाइन जे हिसाब सां वठंदा आहियूं त मिसाल जे तौरु हिकिड़ो आउट थी वियो सफ़ा त पोइ वापसी वरी मुश्किल हूंदी आहे। बाक़ी पोयनि सालनि में जीअं मां पंहिंजे ॻोठु हुयुसि पंहिंजे शहर कंडियारे हुयुसि त पोइ उते त वरी एतिरो माना बिज़ी माण्हू न हुयो त पोइ वरी वापसी पंहिंजे घर ई थींदी। पर हिते वरी थोरो नओं शहर आहे त यूनिवर्सिटीअ जो सिलसिलो आहे त उन शइ खे मेंटेन रखिणो थो पवे प्लस में वरी जेके मिलाद शरीफ़ आहिनि त वरी उन्हनि खे बि उन हिसाब सां मैनेज करिणो थो पवे त ईअं हूंदो आहे त आउटबैक ई करिणो पवंदो आहे। सही बिल्कुलु। अच्छा ईअं लॻंदो आहे त हबीब जी जेका सना ख़्वानी आहे इहो इलाही वॾो हिकिड़ो तोहफ़ो आहे? जी जी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह वॾो तोहफ़ो आहे जी। सो कॾहिं खां माना मिलादूं अटेंड करणु हिकिड़ो त हूंदो आहे न माण्हू प्रैक्टिस करे रहियो हूंदो आहे नंढो ॿारु आहे पढ़ी रहियो आहे दिलि सां पढ़ी रहियो आहे पर हीअ जेके सिलसिला आहिनि स्पेशली हिन मंथ में जेको मिलादुनि जो सिलसिलो शुरू थिए थो त कॾहिं खां तव्हां पार्टिसिपेट करणु शुरू कयो आहे? हीअ तक़रीबन 2009 जी ॻाल्हि आहे। असांजे कंडियारे शहर जा ईअं सम्झो माना पूरी सिंध जे हिसाब सां साईं मीर मोहम्मद लोढ़ाई तमामु वॾा जेके आहिनि बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि त साईं जन जो सालियानो उर्स थींदो आहे सफ़र महीने जी पहिरीं तारीख़ ते त पोइ उते जेको आहे सो सुबुह जो मां वियो हुउसि तॾहिं मां नंढो हुउसि नंढी एज जी मुंहिंजी एतिरी सोच सम्झ न हुई पर पोइ मुंहिंजो चाचो आहे मां उन सां गॾु वियो साईं जन जो सालियानो उर्स हुयो सुबुह वारे टाइम ते त पोइ उते असांजा मशहूरु नात ख़ाननि साईं वकील अहमद पंवर पोइ साईं जन हिकिड़ी माउ जी मनक़बत पढ़ी हुई जेको आहे सो अमर जी शान में पोइ उहा ॿुधी त जेको आहे सो हिकिड़ो मुंहिंजे दिलि में माना हिकिड़े क़िस्म जो ख़्यालु पैदा थियो ऐं पोइ वरी उते ई ईअं हुयो त जलसनि जे हिसाब सां थींदो आहे त ॿाहिरि पिंडाल खां ॿाहिरां वरी हिकिड़ा स्टॉल लॻंदा आहिनि बंदियुनि जे हिसाब सां नातुनि जूं जेके किताब थींदा आहिनि त पोइ वरी उतां किताब वरितो। असांजो साईं मशहूरु आहे साईं आजिज़ रहमतुल्लाह लाशारी किताब जो नालो हुयो मौलूद ऐं मदाऊं उहो किताब वरितो हुयो साईं जी काफ़ी जेके आहिनि उन किताब मां मूं नातूं पढ़ियूं हुयूं ऐं ॿी हिकिड़ी मूं जेको आहे सो बंदी हिकिड़ी कुदरती हिकिड़ी मिली वई हुई ॿाहिरि हीअं रस्ते वेंदे हाजी सफ़र तगर उहो सिंध जो मशहूरु नात ख़ान तमामु आशिक़े रसूल थी गुज़रियो आहे त उनजी बंदी जेकी आहे हथु अची वई हुई उन मां काफ़ी जेके आहिनि नातूं त सिलसिलो ईअं ई बसि हिकिड़ो मुतासिर खे माना हिकिड़ी चिक थी सही त पोइ बसि हितां खां वठी माशाअल्लाह माशाअल्लाह माना उहो जेको आहे न उतां खां कड़ी अल्हम्दुलिल्लाह इहो सिलसिलो थियो त माना हिकिड़े उर्स साईं जे हिते मां जेको आहे सो साईं जन जूं नातूं ॿुधियूं त हिकिड़ो शौक़ु पैदा थियो त ॿिए उर्स ते बाक़ाइदा सां जीअं हिकिड़ो वॾो पिंडाल हूंदो आहे जलसे जे हिसाब सां पोइ उन वॾे जलसे में वरी नात पढ़ी इहो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो रब साईं जो करम थी वियो मूं ते एतिरो हिकिड़ो माना शौक़ु पैदा थी वियो जो पहिरीं सिलसिले में जेको आहे एॾी वॾे जलसे में हिकिड़ो शुरूआत थी वई माशाअल्लाह माशाअल्लाह त तंहिं टाइम खां वठी अल्हम्दुलिल्लाह जेको आहे माना प्रोग्राम अटेंड कंदा ज़बरदस्त। ऐं मूंखे त इहा बि ख़बर आहे मुंहिंजा ब्रदर बि एडवोकेट आहिनि उहे बि शरीक थींदा रहिया आहिनि असांजे प्रोग्राम्स में तव्हांजो पूरो घराणो ई माना असांजी सिस्टर आहे सिस्टर शाइस्ता थी उहा जेको आहे सो नात ख़ानी कंदी आहे उहा वरी लेडीज़ जे मां तव्हांखे अॼु जे प्रोग्राम में रिक्वेस्ट बि कंदमि न तव्हांजी सिस्टर बि
ॾिसी रही हूंदी प्रोग्राम, त असां जेको आहे सो ही माशाल्लाह महीनो ई एॾो ख़ूबसूरत आहे, सो असां बाक़ाइदे हिकिड़ो मिलाद जो एहतमाम कंदासीं, उन में तव्हां पंहिंजी सिस्टर खे ज़रूरु वठी अचिजो, उनजी शिरकत हुजे ऐं इनशाला उहो जेको आहे न इनशाला कोशिशि रहंदी त ख़ूबसूरत अंदाज़ में ई असां जेको आहे न अव्हां ताईं मिलाद पहुचाईंदासीं। ऐं यकीनन जीअं तव्हां चयो न त जॾहिं असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र करियूं था त बरकतूं उहे उअं ई पैदा थी वेंदियूं आहिनि। अच्छा, तव्हां खां वधीक कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? बिल्कुलु नात ॿुधायूं था। जी जी, बिस्मिल्लाह। हीअ असांजे शहर जो पंहिंजो शाइर आहे जानी जुमन रिंद ताहिरी, हुनजी नात तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, संदस जग ही सारो, संदस जग ही सारो मस्तान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे। अरे शे मुअल्ला वियो मोह जो साईं, अरे शे मुअल्ला वियो मोह जो साईं, ॾिठो कहे नहीं है, ॾिठो कहे नहीं है, लामकान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे। पढ़ाया पिरिय थे पत्थर का कलमा, पढ़ाया पिरिय थे पत्थर का कलमा, माण जियां जंखे, माण जियां जंखे न ज़बान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे। संदस जग ही सारो, संदस जग ही सारो मस्तान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे। लथल सिज वरायो मिठड़े मोहम्मद, लथल सिज वरायो मिठड़े मोहम्मद, हुकुम मजे सजण जे, हुकुम मजे सजण जे ही जहान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे। जानी जुमन छा सवेने सनागर, जानी जुमन छा सवेह सनागर, हर जाए हर हंदे, हर जाए हर हंदे सना खान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे, मुझे मुस्तफ़ा जो आला शान आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। नाज़रीन, वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह महराण।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में लाइव कॉलर्स असां कनेक्टेड आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिल करियां थी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां पिया ॻाल्हायो? दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशि लॻा पिया आहियो? ठीकु लॻा पिया आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी भेण मां ख़ुशि आहियो, पूरी टीम ख़ुशि आहे। बसि तव्हांजूं दुआऊं आहिनि, अलाह जा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो हीउ महीनो कीअं पियो गुज़रे? नात ख़्वानी कीअं पई हले? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन। सभ खां पहिरियां अव्हांखे मेराटी पूरे सत खे जेके ॾिसनि पिया सभिनी खे हिन भलारे बाबरकत जुमतुल मुबारक जूं ऐं भलारे मुबारक महीने जूं मुबारकूं। ख़ैर मुबारकूं, अव्हांखे बि खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। हीउ महीनो अव्हां जे लाइ कीअं हूंदो आहे? कीअं तव्हांजो पूरो सेटअप पूरो सिस्टम हुजे थो हिन महीने में? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, ये ख़ुशनसीबी आहे जो अल्लाह साईं असांखे हिकु दफ़ो वरी महबूब जे जश्न ईद मिलाद नबी जो महीनो वरी नसीब कयो आहे ज़िंदगीअ में। हा बेशक, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। नात ॿुधाइणु चाहींदव? जी जी मां नात ॿुधाईंदुमि। हा हा बिस्मिल्लाह करियो। तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, घोड़ा घर बार बचा जिंद जान नबी, तुंहिंजे शान मथा। तू त आदम खां बोए अवल हिते थी आए ख़तम रसूल। तू त आदम खां बोए अवल हिते थी आए ख़तम रसूल। पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसर, पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसर, दुनिया में इंसान नबी, तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा। बिना पाछे तुही जवाब को जिस्म खे न वेण जो वतो ते हुकुम वध यूसुफ खां, तुंहिंजी सुहावत में वध यूसुफ खां, तुंहिंजी सुहावत में थियो हूरो लखे हैरान नबी, तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा। महराज तोखे जिस्मानी थियो सारो शेर सजण सुबहानी थियो, ओ सारो ॾेहो तो ते दानी थियो, सारो ॾेहो तो ते दानी थियो। पसी मलक फलक मस्तान नबी, तुंहिंजे शान मथा। मां गुलाम रसूल आहियां तुंहिंजो, हिते मेरा बपर में छाहे मुंहिंजो, करे कुर्ब घुरायो अरबास गो, करे कुर्ब घुरायो अरबास गो, थी त तुंहिंजो मरा मेहमान नबी, तुंहिंजे शान मथा। जी माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं ॾाढो सुठो लॻो, तव्हां नात बि ॿुधाई आहे। आमीन आमीन आमीन, पंहिंजी दुआउनि में ख़ासि ज़रूरु यादि रखिजो। वकार तव्हांजी तरफ़ अॻियाईंदासीं। जी बिस्मिल्लाह, छा ॿुधाईंदो? हा, ही नाज़ शरीफ़ मां जे साम्हूं पेश कयां थो। जी जी बिस्मिल्लाह। अमां दाई हलीमा जे निस्बत सां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही हाजी गुलाम नबी मैसर सिंध जो सरताज शाइर थी गुज़रियो आहे, त उन जा लफ़्ज़ माशाअल्लाह
माशाल्लाह ॿी ॻाल्हि हूंदी आहे। बिल्कुलु त हाजी गुलाम नबी मैसर जॾहिं अमां दाई हलीमा जो शुरूआती टाइम हुयो, पाण गुरबत वारो टाइम हुयुनि, पोइ जॾहिं मदीने वारे साईं जन खे गल लातुनि त संदनि जी दुनिया ई चेंज थी वई। सुभान अल्लाह। हिन हिसाब सां हाजी साहब जा ॾाढा प्यारा अल्फाज़ आहिनि, उहे मुंहिंजे साम्हूं पेश जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मिड़ी अगते मां चयो दगते दाएं हलीमा तुंहिंजो हार सिंगार ॿियो आ। मिड़ी अगते मां चयो दगते दाएं हलीमा तुंहिंजो हार सिंगार ॿियो आ। चुमियूं ॾेई बचे खे चयाई त हाओ सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ। मिड़ी अगते मां चयो दगते दाएं हलीमा तुंहिंजो हार सिंगार ॿियो आ। अव्हां रईस आंदा अव्हां खे मुबारक असां वटि यतीमा अल्लाहुम्मा तबारक। अव्हां रईस आंदा अव्हां खे मुबारक असां वटि यतीमा अल्लाहुम्मा बारक अल्लाहुम्मा बारक। अगर बार भेटियो त ही बार ॿियो आ सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ। डुबरड़ी हुई डाची असां बि डुबेरड़ा मुंहिंजो मर्द माए बचो टई डुबेरड़ा बचो टई डुबेरड़ा। असां साण चौथो हलण हार ॿियो आ सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ। मिड़ी अगते मां चयो दगते दाएं सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ। अव्हां जो त भेनर फ़खुर हो उठण ते खणी कीअं कजावा सजायव सुठण ते। अव्हां जो त भेनर फ़खुर हो उठण ते खणी कीअं कजावा सजायव सुठण ते सजायव सुठण ते। फ़क़ति पाखिड़न सां करण प्यार ॿियो आ सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ। मिड़ी अगते मां चयो दगते दाएं हलीमा तुंहिंजो हार सिंगार ॿियो आ। सजी वाट सभेनी संभालिया थे सणे भा चयो वथे त चूंडे चङा ॿार खणे बा। सजी वाट सभेनी संभालिया थे सणे भा चयो वथे त चूंडे चङा ॿार खणे बा चङा ॿार खणे बा। नजात वखरन जो खरीदार ॿियो आ सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ। मिड़ी अगते मां चयो दगते दाएं हलीमा तुंहिंजो हार सिंगार ॿियो आ।
चयल शेर माण जा माण्हू था चेके मौलूद जा शायर लखे ॿिया बि लेके चयल शेर माण जा माण्हू था चेके मौलूद जा शायर लखे ॿिया बि लेके लखे ॿिया बि लेके चवनि था महेसर गुनहगार ॿियो आ सुवारी असांगी मगर स्वार ॿियो आ मिड़ी अॻिते मां चयो दॻते दाएं हली मां तुंहिंजो हार सींगार ॿियो आ। सुभान अल्लाह केॾा ख़ूबसूरत ही लफ़्ज़ आहिनि ऐं केॾे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां पढ़ियो आहे। वाकई में चवंदा आहिनि न दिल से जो बात निकलती है दिल पे असर रखती है, त बसि उहा ई ॻाल्हि आहे। लाइव कॉलर आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी मीरज़त साहब तव्हांखे भली कार चऊं था, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? बाबा ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां जूं दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं पियो वक़्तु गुज़रे, कीअं कमकार हलनि पिया? फर्स्ट क्लास अल्लाह साईं पियो थो हलाए सभिनी खे। माशाल्लाह माशाल्लाह। सिंध कॾहिं था अचो? सिंध में अञा महीनो ॿ आहे, इंशाल्लाह अचबो। अच्छा ज़बरदस्त। पंहिंजो ॻोठु तव्हांजो कहिड़ो आहे? लाड़काणो। लाड़काणो लाड़काणो यादि ईंदो आहे या बसि सफ़ा माना उते गुम थी विया आहियो? न साईं यादि बाबा कीअं न ईंदो, पंहिंजो ॻोठु विसरंदो। सही ज़बरदस्त। ॿियो ॿुधायो सुबुह जो रूटीन कीअं शुरू थिए थी? सुबुह जो कंहिं वक़्तु उथंदा आहियो? मां त 4:30 उथंदो आहियां सुबुह जो। पोइ माना निमाज़ पढ़ी ऐं पोइ ॾींहुं शुरू थी वेंदो आहे? निमाज़ पढ़ी पोइ वरी चांहि दांहि पी हमरान खे उथारिबो कम ते। सही सही ज़बरदस्त। रिज़्क़ बि त करणो आहे न। हा बिल्कुलु। अच्छा अॼु जो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? प्रोग्राम हले पियो, ॾिसां पियो, अल्लाह साईं वधाए। मां मदीने पियो वञा न, मां चयो प्रोग्राम ॻाल्हाई पोइ वञा। माशाल्लाह ज़बरदस्त, तमामु बहितरीन। दुआउनि में ज़रूरु यादि कजो ऐं मदीने वञो पिया, छा ई ॻाल्हि आहे। तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन आमीन। ख़ासि पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं नाज़रीन वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो न्यूज़ ॾिसूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम। महिरबानी। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे। सुबुह मेहरान स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे, सो तव्हांजो फ़ोन कॉल्स बि प्रोग्राम में शामिलु कयूं पिया। वकार अहमद अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे। वकार जी ज़ुबानी नातिया कलाम बि ॿुधी रहिया आहियूं ऐं सिलेक्शन माना नातिया कलाम जेके बि हुजनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि नात ख़्वां जॾहिं लिखे थो त उहो दिलि वटां लिखे थो ऐं जॾहिं नात ख़्वां पढ़नि था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सुरूर बि महसूसु थींदो आहे, सुकून बि महसूसु थींदो आहे ऐं हिन प्रोग्राम जो पोइ सुकून पंहिंजो ई हूंदो आहे। जॾहिं बि हिते मौजूदु रहां थी त नातिया कलाम जॾहिं ॿुधी रही हूंदी आहियां त वाक़ई में उते असां गुम थी वेंदा आहियूं ऐं पर प्रोग्राम आहे पोइ ब्रेक जी तरफ़ बि अॻियां वधिणो हूंदो आहे। वेल असां वकार तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था, सो जी छा ॿुधाईंदव? हा नाज़ शरीफ़ ॿुधायूं था। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। घुमी जा आसमाननि ते जुतीअ जो शान छा हूंदो, घुमी जा आसमाननि ते जुतीअ जो शान छा हूंदो, हुई जन पाको पैरनि में, हुई जन पाको पैरनि में, उन्हीअ जो शान छा हूंदो, घुमी जा आसमाननि ते जुतीअ जो शान छा हूंदो, घुमी जा आसमाननि ते
नबी चाहे वियाजे कर थियों उम्मती मुहम्मद जा नबी चाहे वियाजे कर थियों उम्मती मुहम्मद जा इहो उम्मती जो दर्जो आ इहो उम्मती जो दर्जो आ नबी जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते जुतीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते जॾहिं आका जी हिजरत जो ॿुधो इतलाउ सार जॾहिं आका जी हिजरत जो ॿुधो इतलाउ सार मदीने पाक वारनि जी मदीने पाक वारनि जी ख़ुशीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते जुतीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते सभई सावर झले बीठा असां ॾे मन अचे ॾाची सभई सावर झले बीठा असां ॾे मन अचे ॾाची शरफ़ पहिरियों मिलियो जंहिंखे शरफ़ पहिरियों मिलियो जंहिंखे झुॻीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते जुतीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते मके मां वियो मज़ो काॾे खुली अख वई कुफार जी मके मां वियो मज़ो काॾे खुली अख वई कुफार जी चयो हाणे मदीने जी चयो हाणे मदीने जी मिटीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते जुतीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते मके में जन्नत मावा हिते ब जन्नतूं आहिनि मके में जन्नत मावा हिते ब जन्नतूं आहिनि ए अज़मीराज़ जन्नत ए अज़मीराज़ जन्नत बक़ीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते जुतीअ जो शान छाहूं दो घुमी जा आसमानन ते माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत नातिया कलाम ऐं माशाल्लाह सां प्यारो प्यारो आवाज़ु तव्हांजो मां न जॾहिं पढ़ियमि पिए न त मतिलबु अल्लाह तबारक व ताला जा 99 नाला रहीम रज़ाक गफ़ूर सत्तार अज़ीज़ माना जॾहिं बि इंसानु परेशान हुजे या अज़ीज़ जो विर्द करे त वाक़ई में दिलि खे बि सुकून मिली रहियो हूंदो आहे ऐं अॻे बि मदद बि इंसान खे मिली रही हूंदी आहे शायदि ख़बर कोन पवंदी आहे त मदद किथां अचे पई पर रब जी ज़ात उहा ई ॻाल्हि न त 70 माण्हुनि खां वधीक उहो रब चाहींदड़ हूंदो आहे त कंहिं बि इंसान खे वधीक परेशानी में उहो मुब्तला करे ई नथो सघे पोइ वरी अल क़हार बि उते ई नालो आहे त माना सोचण जी ॻाल्हि आहे न त एॾा सभु ख़ूबसूरत नाला एॾा सभु प्यारा नाला ऐं हू रहीम बि आहे हू रहमान बि आहे उनखां वधीक को रहीम ई कोन्हे को उनखां वधीक को रहमान ई कोन्हे को उनखां वधीक को ॾियण वारो कोन्हे को ॾेई पोइ पचारण वारो को अहिड़ो आहे ई कोन त जेको अल क़हार अचे थो उते वरी पोइ डिस्क्रिप्शन मूंखे इन तरह नज़र आई त पोइ अलाह साईं न जीअं को ॿारु हूंदो आहे न हू ज़िद करे रहियो हूंदो आहे ऐं पंहिंजे माइटनि खे पंहिंजे प्यारनि खे जेको आहे सो पंहिंजी हर ॻाल्हि मञाइण जे लाइ माना तमामु घणो ज़िद करे थो त उते कॾहिं कॾहिं माइट दड़को बि ॾींदा आहिनि न त अलाह तबारक व ताला पंहिंजे प्यारनि वारनि खे थोरो दड़को ॾिए थो थोरो सम्झाए थो त तव्हांजे लाइ हीअ रस्ता आहिनि जेके तव्हांजे लाइ ख़ूबसूरत रस्ता आहिनि जिते तव्हांजी ख़ूबसूरत मंज़िल आहे
जिते तव्हांखे जेको आहे न को बि अज़ाब नथो मिले, जिते तव्हांखे माना का ॾुखियाई कोन्हे का, पर उते ई वरी रब साईं जेको आहे न थोरो दड़को बि ॾिए थो त हिन तरह जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे वठी हलो था त पोइ ही तव्हांजा रिज़ल्ट्स आहिनि। त इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी, ॾाढी प्यारी लॻी। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त जुमे जे ॾींहं ते जेको आहे सो दुरूद पाक कसरत सां पढ़िजे। तव्हां जेकॾहिं उथो था सवेर फजर जी नमाज़ अदा करियो था, नमाज़ जाइ हिते वेही करे तव्हां दुरूद पाक पढ़ो था, ऐं उन खां पोइ जॾहिं सिज लहे थो पंहिंजे आबताब सां उभिरे थो, ऐं वरी पोइ जॾहिं लहे थो ॾींहुं पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुचे थो, उन वक़्त ताईं जेकॾहिं इंसानु कसरत सां दुरूद पाक पढ़े थो त हिन पूरे ॾींहं में हिकु महल उहा बि आहे जंहिं महल इंसान जी दुआ डायरेक्ट क़बूल थिए थी। ऐं जेकॾहिं दुआउनि जे टॉपिक ते ॻाल्हाइजो त माना जॾहिं बि उनखे बि पढ़ियो आहे त ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो टॉपिक आहे। दुआऊं कॾहिं बि रद्दी कोन थींदियूं आहिनि, उहे सेव कयूं वेंदियूं आहिनि, उहे तव्हांखे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि। दुनिया में तव्हांजो बिलीव आहे त उहे दुनिया ऐं आख़िरत में बि तव्हांखे प्रोटेक्ट कनि थियूं। सो इहो सॼो जेको पासो आहे, जॾहिं बि थोरी बि इंसान जी सोच पवे थी, नज़र पवे थी त इंसानु दंग रहिजी वञे थो त हीउ जहान छा आहे, इंसानु छा आहे, ऐं हुन रब जूं रहमतूं केतिरियूं आहिनि। फ़बी आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, तुम अपने परवरदिगार की किस किस नेमत को झुटलाओगे, त वाकई रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत खे असां जेको आहे उनखे उनखां इनकार करे सघूं था। वकार तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, सो जी बिस्मिल्लाह कयो। जी ही मीला शरीफ़ जे हिसाब सां मुंहिंजे साम्हूं हा हा बिस्मिल्लाह मबून जो आमन जो महीनो आहे उन हा हिसाब बेशक बेशक। हाय चंड तारण खुशियां कई, चंड तारण खुशियां कई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। चंड तारण खुशियां कई, चंड तारण खुशियां कई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। सारी दुनिया महकी पई, सारी दुनिया महकी पई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। हुई महल असुर जी भलारी, आई ज़ात हुज़ूर जी प्यारे, हुई महल असुर जी भलारी, आई ज़ात हुज़ूर जी प्यारे, आई ज़ात हुज़ूर जी प्यारे। हर वेल ॾुखी पवई, हर वेल ॾुखी पवई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। चंड तारण खुशियां कई, चंड तारण खुशियां कई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। किरिया कोट कुफर जा सारा, थिया रंग दुनिया में नियारा, किरिया कोट कुफर जा सारा, थिया रंग दुनिया में न्यारा, थिया रंग दुनिया में न्यारा। छुटी जान बोतल मां वई, छुटी जान बोतल मां वई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। चंड तारण खुशियां कई, चंड तारण खुशियां कई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। फैज़ जूणे जार बि जो आयो, छो करम दुनिया ते सवायो, फैज़ जूणे जार बि जो आयो, छो करम दुनिया ते सवायो, छो करम दुनिया ते सवायो। हर ज़बान ॻाल्हि चई, हर ज़बान ॻाल्हि चई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। चंड तारण खुशियां कई, चंड तारण खुशियां कई, सजण अॼु पहुची वियो, सजण अॼु पहुची वियो। माशाअल्लाह। अच्छा वकार तव्हां खां मां नातिया कलाम ॿीहर बि ॿुधंदमि। मां चाहियां थी उहो नातिया कलाम जेको हमेशह ई पढ़ंदा हुजो, कुझु अशार हुनजा हाँ बिल्कुलु ॿुधायां थो। जी जी।
जी अच्छा वकार पाण बिल्कुलु ॿुधूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, पहिरीं ब्रेक था वठूं। नाज़रीन नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी ऐं हीअ ख़ूबसूरत महीनो असां सभिनीनि खे मुबारकूं हुजनि, छो त हिन महीने में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद आहे ऐं हर घर में हिकिड़ियूं पंहिंजूं तयारियूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो पंहिंजो एहतमाम हूंदो आहे। नंढे या वॾे लेवल ते जेतिरो बि जंहिंजो बि वस हले थो त पोइ पाण जेको आहे न मिलाद उहा अरेंज बि कंदा आहियूं ऐं उन्हनि में शामिल बि थियूं था त ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं हर ॾींहं जो हिकिड़ो पंहिंजो चार्म हूंदो आहे, त उन ई तरह जुमे जो बि हिकिड़ो हिकिड़ी पंहिंजी हैसियत आहे, उनखे पंहिंजी फज़ीलत आहे, अवलियत हासिलु आहे। त जुमे जे ॾींहं जो बि जीअं पंहिंजो सेटअप हूंदो आहे न, त हिन महीने जो बि हिकिड़ो पंहिंजो ई हिसाबु हुजे थो। ऐं हिन महीने जे बारे में हूअं बि घणो ॿुधो आहे, घणो पढ़ियो बि आहे त तमामु आफ़तूं बि जेके आहिनि उहे इंसान खां दूरि थी वेंदियूं आहिनि ऐं तमामु मुश्किलातूं जेको आहे उहे आसानी में बि तब्दील थींदियूं आहिनि। त हिन महीने जो जेकॾहिं इंसान जो यकीन आहे त पोइ उनखे महसूसु बि थींदो आहे त हीउ महीनो वाक़ई में तमामु भलारो महीनो थिए थो। वकार ईअं ई आहे, ईअं महसूसु थींदो आहे? पढ़ियो आहे, ॿुधो हूंदो न तव्हां बि? जी जी बिल्कुलु। अच्छा तव्हां खां बि कुझु ॿुधंदासीं, सो छा सिलेक्ट कयो अथव? बिस्मिल्लाह कयो। हा हीअ मशहूरु नात आहे मुंहिंजी पढ़ियल, जेको आहे सो 2012 में मां पढ़ी अॼु ॾींहं ताईं जिथे महफ़िलुनि ते वेंदो आहियां त जेके हुतां जी जेके आइडियंस हूंदी आहे, जेके मौजूदु हूंदा आहिनि माण्हू उहे ख्वाहिश कंदा आहिनि त इहो पढ़ो आहे न? हा बिल्कुलु फरमाइश कंदा आहिनि तव्हां ॿुधायो, उहा वञी सां मां पेश जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हवा मदीने वञी त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां। हवा मदीने वञी त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां। पुॼी उते त पुॼी उते त अदब मझां सिर झुकाए बाएहतराम चइजां। हवा मदीने हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां। अल्लाह जो अल्लाह जो ना थई सबा तूं ही मुंहिंजो न्यापो मतां विसारी। जियां चवां पियो तो आऊं तूं बि जियां चवां पियो तो आऊं तूं बि ईअं ई ख़ैर नाम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां। करार नाहे करार नाहे अरां तो निहा हमेशा नेण मनीर जारी। सवाए दर्शन उदास अखियुनि खे सवाए दर्शन उदास अखियुनि खे अचे किथे थो आराम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां। पुॼी उते त अदब मझां सिर झुकाए बाएहतराम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां।
नज़ोर सरजो नज़ोर सरजो न ॿियो वसीलो सदाई सिक में सिका पियो थो ओ मुंहिंजा साईं घुराए मूंखे ओ मुंहिंजा साईं घुराए मूंखे चयो ॻाल्हि ब ग़ुलाम चइजां हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। माना चवंदा आहिनि न त का नात बि कंहिंजे लाइ उहा पहचान सुञाणप बणिजी वेंदी आहे त तव्हांजी सुञाणप माना ईअं चइजे त हिन नात सां बिल्कुलु जिथे मां वेंदो आहियां फरमाइश कंदा आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा हींअर ताईं केतिरियूं मिलाद माना तव्हां अटेंड करे चुका आहियो पार्टिसिपेशन माना तव्हांजी? जी न हूअं माना 2009 खां ॾिठी चओ न उहो त अणगणियूं हूंदियूं हिन महीने जूं पुछां थी माना हिन महीने जूं ईअं आहिनि त पहिरीं रबल ते मां प्रोग्राम करे आयो ॿिया 2-3 प्रोग्राम हुया पर मां उहे पेंडिंग में रखी छॾिया छो त हेॾे मुंहिंजा क्लासिस पिया हलनि उहा अटेंडेंस बि ॾियणी हुई न हिन जे करे बाक़ी इंशाअल्लाह वरी अंगारे खां वठी मुंहिंजा प्रोग्राम जेके आहिनि स्टार्ट ज़बरदस्त। अच्छा तव्हांजी स्टडी जो बि थोरो ज़िक्र कंदासीं कीअं हले पई ऐं उहो हूंदो आहे न CGPA जे पोयां भई हर शइ खे मैनेज करिणो हूंदो आहे त पोइ कीअं मैनेज करे वेंदा आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह हिन चकर जेकी रिज़ल्ट आई आहे मुंहिंजी तमामु माना मां पाण मुतमइन आहियां तक़रीबन सब्जेक्टनि में A+ आहियां 85+ माशाअल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। पोइ अॻियां जा छा प्लान्स आहिनि? इंशाअल्लाह ही कंप्लीट कंदुसि उन खां पोइ जेको आहे सो हिन महिल मुंहिंजी होरे हाणे प्रिपरेशन हले पई थी कमीशन जे हिसाब सां ऐं हाणे इंशाअल्लाह वरी CCA जी टेस्ट आहे जेको आहे सो शायदि टेस्ट जो पोस्टपोन कई अथनि छो त हिन महिल वरी बरसाति जी मौसम आहे न त 7 तारीख़ ते हुई ऐं हाणे शायदि नोटिफिकेशन कढियो अथनि त 13 तारीख़ थींदी ऐं उनखां पोइ हाणे MPT बचे पई थी नवंबर में इंशाअल्लाह उहा ॾींदासीं CSS जे हिसाब सां। ज़बरदस्त तमामु सुठो। अलाह साईं तव्हांखे कामयाबी नसीब फरमाए। आमीन जी आमीन। अच्छा उन खां अलावा छा सिलेक्ट कयो अथव छा ॿुधाईंदव वधीक? हा नात ही मशहूरु नात आहे हाजी मखणो फ़क़ीर उनजी अवां जे साईं ॻाल्हि कयो जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बिल्कुलु ए दिल एॾो तड़प न रोई इंशाअल्लाह 12 महीने साॻे महीने मोटी हलबो मदीने ए दिल एॾो तड़प न रोई इंशाअल्लाह इंशाअल्लाह 12 महीने साॻे महीने मोटी हलबो मदीने अल्लाहु 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 अल्लाह है जोगेन वांगे जाने भले हा 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 अल्लाह है जोगेन वांगे जाने भले जिंदड़ी घोरे डूंगर डोरे जिंदड़ी घोरे डूंगर डोरे ॾाढिया होरे पुरथी पसीने मोटी हलबो मदीने अल्लाहु 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 अल्लाह है आखिर नी जुदाई वारो हो अल्लाह है आखिर नी
जुदाईअ वारो घटि गले पाए विखड़ी वधाए सूर समाए सोम जे सीने मोटी हलबो मदीने अल्लाहु 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 अल्लाह है सिर जो सांघो नाहे त छा है हो अल्लाह है सिर जो सांघो नाहे त छा है धन धरावत माल मिल्कियत दुनिया दौलत छांगो छीने मोटी हलबो मदीने अल्लाहु 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 अल्लाह है साईं सोहणे जी सिकारिय ॿियो हो अल्लाह है साईं सोहणे जी सिकारिय ॿियो मूं वटि छाहे छा कुझु ठाहे गॾु कयो आहे मूं गमगीने मोटी हलबो मदीने अल्लाहु 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 अल्लाह है मखणे जहण मोताजन ते हो अल्लाह है मखणे जहण मोताजन ते फेरे निगाहूं करम जुछाऊं फेरे निगाहूं करम जुछाऊं कंदा मथाऊं शलमूं कमीने मोटी हलबो मदीने अल्लाहु 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 सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत लिखियल बि आहे ऐं जॾहिं बि जंहिं बि नात ख़्वां जी ज़बानी ॿुधूं था त बेहद सुकून मिलंदो आहे ऐं मखणो शरीफ़ छा ई ॻाल्हि कजे जेतिरो बि ॿुधूं था ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे मखणो फ़क़ीर ऐं हाजी गुलाम नबी महेसर माना पंहिंजो ई हर इंसान जो ॾिसो पंहिंजो लेवल हूंदो आहे न अच्छा का नात जेका सिलेक्टेड हुजे सोचे आया हुजो त हीअ ज़रूरु पढ़ंदमि अॼु हाँ बिल्कुल नात तव्हांजे साम्हूं पेश कयां थो जी जी बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ये नात ना करे उसे फिर चाहिए कि वो ज़िक्र मुस्तफ़ा ना करे और खुदा का ज़िक्र करे ज़िक्र मुस्तफ़ा ना करे मेरे मुंह में हो ऐसी ज़ुबान खुदा ना करे सो नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं लाइव कॉल लाइन पे उन्हनि खे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया जी माशूक अली जरवार तनो जान मोहम्मद ज़िलो मीरपुर खां साल के डिग्री खां जी माशूक भाउ खे भली कार चऊं था प्रोग्राम कीअं लॻे पियो छा चवणु चाहींदव जी अदी प्रोग्राम तमाम जबरदस्त लगे पियो दिल चवे पई त प्रोग्राम मां जो ॾिसंदा रहूं ऐं अॻे बि ॾिसंदा रहंदा आहियूं असीं महिरबानी महिरबानी हूअं बि अॼु हीउ जेको महीनो आहे जुमे जो अॼु ॾींहुं आहे घुरायो आहे असां नात खां ॿुधूं पिया
जी जी ज़रूरु ज़रूरु तव्हां ॾिसंदा रहो प्रोग्राम अवां जो पंहिंजो आहे जुमे जे ॾींहं ते अव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो पंहिंजो थीम हूंदो आहे त उन हिसाब सां प्रोग्राम असां अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम ॾिसो था प्रोग्राम में शामिलु थियो था असां अॻियां वधूं था सो जी वकार बिस्मिल्लाह। हीअ नात मूंखे तमामु हुस्न जे हिसाब सां शाइर लिखिया आहिनि, तमामु प्यारा लफ़्ज़, तमामु मशहूरु नात तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे, हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे, झलक महबूब जी आहे मथे मथे, हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे, झलक महबूब जी आहे मथे मथे, लखे चंड गॾु कजण भली मैदान में अचण, लखे चंड गॾु कजण भली मैदान में अचण, पिरीअ खे सभु उहे पुॼंदा किथे किथे, हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न, दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे, ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई नाहे, दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे, ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई नाहे, न ठाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा, न ठाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा, पुनल आयो असांजे आप खे पुखे, हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न, ॾिठो जब साईं यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं, अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं, ॾिठो जब साईं यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं, अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं, ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा, ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा, बाक़ी बचल हन जान सां ॾिनो कटे कटे, हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न, ॾिसो थुड़क जीअं जो कीहूं करे पियो, आका जे अॻियां सुॾका भरे पियो, ॾिसो थुड़क जीअं जो कीहूं करे पियो, आका जे अॻियां सुॾका भरे पियो, पहिरीं मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे, पहिरीं मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे, हुजा हर वक़्तु मां तोसां कठे कठे, हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न, भला भाग तुंहिंजा आहिनि ए हाकिम फ़क़ीर, एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर, भला भाग तुंहिंजा आहिनि ए हाकिम फ़क़ीर, एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर, सना पढ़ंदो तूं रह
ना तू चवंदो तू रह सना पढ़ंदो तू रह ना तू चवंदो तू रह ख़ुदा जन्नत ॾींदो तोखे सॾे सॾे हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न। माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन अॼु जुमे जो प्रोग्राम उम्मीद करियूं था तव्हांखे तमामु पसंदि आयो हूंदो। जुमे जे ॾींहं जूं ॿीहर बि मां सभिनी खे मुबारक ॾियणु चाहींदमि। वेंदे वेंदे हिकु डॉक्यूमेंट्री आहे एंग्रो वारनि जी तरफ़ खां, उहा अव्हां जी नज़र करियूं था। हीअ वीडियो हिकु जदीद सोच रखण वारे सारियुनि जे हारी जी आहे, जेको पंहिंजे साथी हारियुनि खे इहो सम्झाए रहियो आहे त आला मयार जा चांवर ॿाहिरि मोकिलणु, चांवर पैदा करणु ऐं पैदावार वधाइण लाइ कहिड़नि अहम क़दमनि ऐं शयुनि जी ज़रूरत आहे।